प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ नवदेरो में सूफ़ी फनकार ने एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो किया। इन हवाले से वधीक तफ़सील नूर मोहम्मद सुमरो जी रिपोर्ट में। शहीद अजमल सावंत के कत्ल खिलाफ नवदेरो में सूफ़ी फुकरान पारां पंहिंजे ऑफिस का रैली कढी प्रेस क्लब पहुता आहिनि। अचो त इन रैलीअ में मौजूद सूफ़ी फनकारनि ऐं शहरियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। डॉक्टर साहब जो जेको क़त्ल थियो आहे उहो कंहिं थियो आहे ऐं उनखे ॼाणी वाणी करायो वियो आहे। इहा खुली दहशतगर्दी आहे, इहा नाइंसाफ़ी आहे। त हिनखे क़बाइली जहिड़नि जे रंग चाढ़नि त क़बाइली जहिड़ा आहिनि, पर असां हिनखे इहो नथा सम्झूं। असां ईअं था सम्झूं त इहे पूरी सिंध कत्ल आहे ऐं सिंध जे इल्म जो कत्ल आहे, त अहिड़ा माण्हू पैदा न थियनि। असां वॾेरनि असां जेके आहिनि सो जेके पंहिंजी हिकहठी ठाही वेठा आहियूं उन्हनि जा ग़ुलाम हुजनि ऐं हिननि खे ॻीचीअ में गर्त हुजे, हीअ कॾहिं बि ॿाहिरि न निकिरनि। तंहिं करे असांजो मुतालबो आहे त हीअ फ़क़ीर बि हुयो ऐं सूफ़ी मंश इंसान हुयो। तकर कीअं सुही जे सीर न गिरी सोणी हयाती ॾींहड़ा हॾे तां न हुई, चुकीअ ते चरी कई जा ॾिनसि उन ॾुही, सोणीअ खे सैयद चए विधो कुर्ब कोई, हूअं बि हूं त मुही पर बुॾीअ जा बीणा। शहीद अजमल सावंत जो जेको ही बेदर इहो हिकिड़े इंसान जो क़त्ल न आहे, बल्कि सॼी इंसानियत जो क़त्ल आहे, इल्म शऊर जो क़त्ल आहे। शाह शहीद सूफ़ी शाइरा शहीदनि जो पैगाम जेको जागीरदारी निज़ाम ऐं जाहिलाणे निज़ाम ख़िलाफ़ हुयो, हीअ बि उनजो प्रचारक हुयो, उन जे करे हिनखे शहीद कयो वियो। थियो आहे, सिंध सां ज़ुल्म थियो आहे ऐं हे शऊर जा दुश्मन आहिनि। हे सिंध जे सीने ते वार आहे ऐं डॉक्टर अजमल सावंत असांजे सिंध जो हिकिड़ो सरमायो हुयो ऐं हिकिड़ो तालीम दोस्त माण्हू हुयो। ऐं जेकॾहिं असां उहे ईमेल खणी करे ॾिसूं जॾहिं उहो फ्रांस खे छॾे करे IBS सखर अची रहियो, उन्हनि खे इहो ॿुधाए रहियो त मूंखे इहो फ़ख़्रु आहे त मां खे छॾे करे पंहिंजी सिंध धरतीअ ते पंहिंजे शागिर्दनि खे पंहिंजे मारोड़नि खे पढ़ाए करे अची रहियो आहियां। मां इन्हनि क़बीलाई जहिड़ाकरनि खे ऐं मां इन्हनि जागीरदारनि खे ॿुधाईंदो अचां त सिंध जो नौजवान जागी चुको आहे ऐं असां तव्हांजे तरफ़ अची रहिया आहियूं। ऐं एॾो बेदर्दीअ सां कंहिंखे माण्हू जेको माण्हू हिकिड़ो पंहिंजे ॿाहिरि मुल्क खे छॾे ऐं मिल्कियतुनि खे छॾे अचे, पंहिंजे मारूड़नि खे सुधारणु अचे, पंहिंजे मारूड़नि जी राह हमवार करण लाइ अचे, हिन मुआशरे जी सोच खे चेंज करण लाइ अचे, उन माण्हू खे बेदर्दीअ सां मारे वञे त पोइ आख़िर हिन मुआशरे जी सोच खे केरु चेंज कंदो। सिंधी नौजवाननि जी ख़िदमत जे लाइ अचे पियो ऐं असां उनखे बदिले में क्लेशनकोफ जी गोली था ॾियूं। इहो हिकिड़ो वॾो अलमियो आहे ऐं इहो असांजे लाइ सोचण जो मरहलो आहे त असां जेकॾहिं हिन वक़्तु बि न जाॻियासीं, जेकॾहिं असां अहिड़े बि न जाॻियासीं त असां कॾहिं न जाॻंदासीं। शहीद डॉक्टर अजमल सावंत साहब इहो तमामु हिकिड़ो ऐं असांखे ख़ासि करे सिंधियुनि जूं मायूस थी वियूं आहिनि, जेको असांजो तदारक नथो थिए पियो। असां ख़ासि करे चीफ ऑफ आर्मी स्टाफ खे इहा अपील था कयूं हिन मीडिया जे मार्फत में त असांजो ख़ासि नोटिस वठे, छो त सिंध हुकूमत जा जेके हाल आहिनि उहे बि असांजे साम्हूं आहिनि। इंशाअल्लाह ताला ज़ल्म जेके आहिनि मां सम्झां थो त पोइ नथा रही सघनि। इन जे करे असां इहा मीडिया जे तरफ़ खां इहा अपील था कयूं त इन जो नोटिस को सीरियस वरितो वञे त जे असांजूं दिलियूं जेके हिन महिल मायूस आहिनि इहे असांजूं कुझु ॿार पवंदे मौत अण मुदाए तो आई घाय अहिड़ा घोट मुंद न जिन जे मरण जी। असांजो शहीद अजमल सावंत साहब जो खून हिकु साज़िश तहत वॾेरा शाही जे ज़ुल्म ख़िलाफ़ उनजे तहत थियो आहे। महिरबानी करे गवर्नमेंट ऑफ सिंध खे असांजी इहा अपील आहे त शहीद जे खून जो तदारक कयो वञे ऐं उनजो खून ईअं न लोड़नि। असांजी सिंध गवर्नमेंट खे, चीफ ऑफ आर्मी खे, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान खे इहा अपील आहे, बराए महिरबानी शहीद जो खून न वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त अजमल सावंत जे क़त्ल में मुलविस जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे केफ़र किरदार ताईं पहुचाए इबरतनाक सज़ाऊं ॾिनी वञनि त जीअं ॿीहर कंहिं तालीमी याफ़्ता दोस्त जो क़त्ल न थी सघे। नूर मोहम्मद सुमरो, टाइम न्यूज़, नवदेरो।